अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबुकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ बल्लगनाहु रसूलुहु नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया, फिर उसी नक्श से लेके ताबानियां बज़्म कौनो मका को सजाया गया। चेतो हशर का मुझे क्या डरे कासिम, मेरा आका है वो, मेरा मौला है वो, जिनकी झोली में जन्नत सजाई गई। चैतो बनाई अल्लाह ने क्या सोनी सूरत मोहम्मद की, हुई आशिक वो जिसने देख ली सूरत मोहम्मद की। चैतो कमाल हुस्न यूसुफ पर फकत आशिक जुलेखा थी, खुदा की खुदाई जिस पे आशिक हो वो सूरत है मोहम्मद की। मुसलमानों को जब जन्नत के दरवाजे पे रोका जाएगा, हुक्म होगा कि जाने दो ये उम्मत है मोहम्मद की। अज 5 मार्च 2022 है। इन कादरपुर भुट्टा मोहल्ला जे अंदर भाऊ मोहम्मद फारूक साहब जे इसरार ते बिरादर मुकर्रम भाऊ अब्दुल मारूफ साहब जैसे पुत्र जायो आ उन जी खुशी में ही जलसो मुनक़िद थियो। संदस डाडो अब्दुल गफूर साहब अल्लाह उन जी जिंदगी में बरकत अता फरमाए। जिन 5 बचड़न जी खुशी में अल्लाह जो कुरान मजीद जो प्रोग्राम रचायो आ। अब्दुल रऊफ साहब हाफिज मोहम्मद मुरीद भुट्टो साहब जुमला जमायत उन मरहूम जे लाइ भी दुआ घुरबी। असांजो प्यारो भाउ हो शहीद माशूक अली भुट्टो साहब, अल्लाह उन जी कब्र ते भी रहमत जी बरसात फरमाए, उन जे बचड़न में भी जिंदगी में बरकत अता फरमाए। अजीजो मां दिली दुआ करण आयो हाँ, अल्लाह सभिनी मुसलमानन के बच्चा दे, पर बच्चा नेक साले दे। पुत्र जी ॼमण में ही जलसो मुनक़िद थियो आ, जंहिंजो नालो भी ॾाढो सुहिणो नालो अब्दुल्ला अथसि। नबी साईं फरमाए पुत्र ॼमे त नालो सुहिणो रखो, औलाद ते नालो
भलो रखो ऐं मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम फरमायो कौन जी तरबियत कयो सुठी तालीम ॾियो ऐं मुझे पाक मोहम्मद मीर फरमाए तव्हां जी आखिरत कब्र संवारजी वेंदी ऐं मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी न्याणी अम्मा फातिमा ज़हरा जे घर में बचड़ा था जमन त हुजूर सही पाण मुबारक थो ॾियण अचे तोखे माखे पुट जमे उस्ताद मुबारक ॾे मुर्शिद मुबारक ॾे पाड़े जा माण्हू मुबारक ॾियनि पर जॾहिं हसन साईं आयो हो त मदीने जो मीर पाण आयो हो चओ न सुभान अल्लाह पाक नबी फरमाइन त फातिमा तोखे मुबारक हुजे फरमे बाबा अल्हम्दुलिल्लाह फरमायो बचड़ो त मां मोहम्मद अरबी ॾे खणी आ मां फरमाए थी मां हसन साईं खे खणी आयुमि मुझो बाबो मोहम्मद अरबी मुझे बच्चे जे चपन मुबारकन के चप्पर रखी उन जे चपन के चुमियूं भी ॾियनि पिया पंहिंजी लोहा मुबारक कढी मुझे बचड़े हसन जे वात में विझी फरमायो अली मुबारक थई फरमाए फातिमा इन जो नालो छा रखियो थी फरमाए मुझा बाबा अली खां पुछो सोने अली खां मुझे सोने नबी पुछा फरमाए अली हिन बच्चे जो नालो छा रखियो थई फरमाए किबला हिन जो नालो मां हर्ब रखियो थम नबी से फरमाए अली ना ना ही हर्ब नाए हिन जो नालो मां थो रखां तोखे माखे पुट जमंदो पो नाला असां ॻोल्हींदासीं कंहिं कुराड़ी कंहिं पोड़ी खे त नानी नालो ॿुधाए नानी अहिड़ो नालो ॾसींदी जेको न क़ुरान में लभे न हदीस में लभे अल्लाह जी मेहरबानी सां ॾाॾे जो नालो अब्दुल गफूर आहे चओ न सुभान अल्लाह पीउ जो नालो अब्दुल मारूफ त बचड़े जो नालो अब्दुल्लाह आहे चओ न सुभान अल्लाह वरी चाचा मोहम्मद फारूक अल्लाह अल्लाह वरी अब्दुल रऊफ मां लख लख मुबारक ॾियां थो ख़ुदा जो कसम नाला नबी से फरमाए सुहिणा रखो ए वरी कुराड़ी खे चवंदो नानी नालो ॿुधाए नानी चवंदी अबा नालो रखोसि किरड़ खान के नानी किरड़ त आहे ॿियो ॾस जे अबा चुभड़ खान रखोसि ते चुभड़ बि आहे ॿियो ॾस ते मटर खान रखोसि कांडेरो खान रखोसि अहिड़ा नाला न जेके क़ुरान में मिलनि न हदीस में मिलनि नबी से फरमाया अली हिन जो नालो छा रखियो थी फरमाए मां हिन जो नालो हर्ब रखियो अथमि हर्ब माना चंग नबी से फरमाया अली हे हर्ब नाहे जे बच्चो सुहिणो आहे त नाले जी मां मोहम्मद करीम चूंड बि सुहिणी थो कयां चओ न सुभान अल्लाह कादरपुर घोटकी जा मुसलमानो मिठे मोहम्मद अरबी जा दीवानो हुजूर जेको नालो चूंडियो मां सदके वञा साईं फरमाए न बच्चे जो नालो मां मोहम्मद करीम हसन थो रखां सुभान अल्लाह डरिया अली तो फरमाए सही मां राजी वरी कुछ अरसे का पो मुझो सोनो वरी पंहिंजे पाक अलीउल मुर्तजा शेर खुदा जे घर में आयो वरी बे पुट जायो सैयन फरमाए अली हिन जो नालो छा रखियो थी अर्ज करे तो किबला वडे जो नालो हर्ब रखम तवा रखन न ॾिनो हिन जो सागी हर्ब रखियो तुम फरमाए अली ना 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 हु हसनात हिन जो नालो मां मोहम्मद हुसैन थो रखां सुभान अल्लाह डरिया भली घोटकी तई आवाज न वने त न वने पर कम अज कम कादरपुर में तहां जो आवाज गूंजे ता त सुतल मन जागी मस्जिद में हलिया छो त महफिल कुरान जी आ चओ न सुभान अल्लाह मां दुआ करण आयो आ त अल्लाह नंढड़े के हाफिज भी करे कारी भी करे त आलिम भी करे चओ न सुभान अल्लाह मदीने जे मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो मिठे मोहम्मद अरबी सा मोहब्बत रखण वारो कुछ अरसे का पो साईं पंहिंजी न्याणी जे घर आया त टियों पुट भी जायो चओ न सुभान अल्लाह साईं फरमाइन त फातिमा फरमाए जी मुझा मिठा बाबा फरमाइन पुट जो नालो छा रखियो थी मुझा बाबा अली खां पुछा कयो अली को पुछियो अली तो फरमाए से वडे जो नालो हर्ब रखियम पर तवां झलियो वरी बे नंढे जो नालो हर्ब रखियम तवां रोकियो हिन जो नालो सागी मां हर्ब रखियो थम नबी से फरमाए अली ना हे हर्ब ना है हिन जो नालो मां मोहम्मद मोहसिन तो रखा चओ न सुभान अल्लाह जिनजा नाला मुझे मिठे मोहम्मद अरबी रखिया हो जन ये केडा न शान वारा आहिनि दुनिया तोखे भुलाईंदी आ ये देवबंदी वहाबी अली जी औलाद के न मञींदा आहिनि
मां अल्लाह जो कसम खणी इन बैत रब्बीअ में चवां थो जेकॾहिं मां सॼी रात मिठड़े मोहम्मद करीम जी अलीअ जी तारीफ़, नबीअ जे सौट जी तारीफ़, नबीअ जे ॾोहटनि जी तारीफ़ बयान कयां, रात पूरी थी वेंदी, इन्हनि शहज़ादनि जी तारीफ़ न खुटंदी। सुभान अल्लाह। डरिया जो अली अलिया शेरे जली जो हक जो वली जो असां मुसलमाननि जो अली इमाम आ जेको अलीअ खे न मञे जो वॾो बेईमान आ। जे अलीअ जे लाइ मदीने जे मीर फरमाए अली फरमाए जी दिलबर नबी फरमाए तू अल्लाह जो शेर आ जेके असदुल्लाह जो नबी से लक़ब ॾिनो। ये अलीअ जे लाइ मदीने जे मीर हीअं बि चयोई फरमाया न मदीनतुल इल्म वाली बाबुहा पाण फरमाए त मां मोहम्मद इल्म जो शहर आ पर दरवाज़ो इन जो अली थव। अबाजे अलीअ सां फिटाईंदे शहर मदीने जो मीर आ त दर अलिया जे अलीअ सां फिटाईंदे त ज़रो बि इल्म हथ न ईंदो। जी अलीअ सां प्यार हूंदई इल्म जा खजाना हूंदई। अचो असांजे मदरसन में 7 सालनि जा 9 सालनि जा 8 सालनि जा तोखे मां ॿार ॾेखारियां क़ुरान जा हाफ़िज़ ऐं कारी तोखे मिलंदा। सदके वञा इमाम हसन हुसैन खे बि क़ुरान सां मुहब्बत हुई। भई शहजादा वेठा आहिनि मंझंदि जे टाइम ते। हसन तो फरमाए अदा निंड बि सेज लाइ ज़रूरी आहे। अदा हसन तू सुम त मां ॾे मुंहुं करे सुम्हां, सुम्हां त तो ॾे मुंहुं करे सुम्हां। अदा हसन तू क़ुरान पढ़ त मां ॿुधां, मां पढ़ां त तू ॿुध। ये पढ़दे पढ़दे असां ॿिन्हिनि खे निंड अची वञे, ॿी ॻाल्हि न हुजे असांजो दफ़्तर खुले क़यामत में त क़ुरान ई क़ुरान हुजे। पढ़ंदे पढ़ंदे ॿिन्ही गुलड़नि खे निंड अची वई। चओ न सुभान अल्लाह। हसन साईं वॾो हो, हसन साईं के जाग थी वई, पाण के पाण थो चवे हसन वॾो बि तूं आ पर तोखे निंड लहे छो अची वई। हीअं जो तके त हुसैन साईं जूं अखियूं बंदि निंड में ईअं तो क़ुरान पढ़े। ये हाफ़िज़ मुसल्ले ते तराविन में क़ुरान पढ़ंदो आ। जिन के जागंदे तो क़ुरान सां मुहब्बत, निंड में भी क़ुरान सां प्यार हो। मां दुआ करण आयो आ अल्लाह इन मुजाहिद जे बचड़े के भी मुजाहिद बनाए। आमीन तो चओ न। के त माण्हू बचड़ा ॼमन त राग कराइनि, के त ख़ुशीअ मो अले छा मोशा करनि, पर लख लख मुबारक इन जे अबे खे ॾाॾे खे चाचनि खे जो क़ुरान जी महफ़िल रचाई अथनि। चओ न सुभान अल्लाह। तो मां छो न चवां ही महफ़िल आहे ॾाढी भली जंहिंमें मलिक मोमिन आया हली, रब फैज़ जी खोली यार गली, जैसा उनस रखण इंसानिया हिन रात भलारी जे त अंदर अज क़ुरान जो जलसो आ। वेठा आशिक अरबी मोहम्मद जा जिन जी दीन ल दिलड़ी दीवानी आ। चैथो जिन कदम भरे क़ुरान ॿुधो, जिन पंध करे क़ुरान ॿुधो, क़ुरान जो शान बयान ॿुधो, रब जी रहमत वारो ऐलान ॿुधो, जिनके जन्नत जी मेहमानी आ हिन रात भलारी जे त अंदर अज क़ुरान जो जलसो आ। वेठा आशिक अरबी मोहम्मद जा जिन जी दीन ल दिलड़ी दीवानी आ। कादरपुर में माण्हू ॿिया बि खोड़ ताको ताकत में, पैसे में, दौलत में मथे पर नथो घुरे न मर्जी वारो। वडेरो राजी थे तो उताक में टंडे, सरदार राजी थे तो बंगले में टंडे, ऑफिसर राजी थे ऑफिस में टंडे, पर अर्श वारो मिठो रब राजी थी दुआ त पंहिंजे मुक़द्दस घर मस्जिद में घुराए करे पंहिंजो सजदो ऐं क़ुरान मजीद जी महफ़िल भी नसीब कराईंदो आ। अज तमाम भुट्टा मोहल्ला वारन ते रब राजी थियो आ, चो उनजी करम नवाज़ी आ। खुदा जो कसम करे बचड़े जी ॼमण जी ख़ुशीअ जे महफ़िल में सॼे ॻोठ वारनि ते, मोहल्ले वारनि ते, कादरपुर शहर जे मथों जसी ते आवाज़ तो पहुचे जो रब जी रहमत मींहं वांगुरु थी वसी। मां छो न चवां रखो क़ुरान सां यारी त तोखे मिले जन्नत जी रहदारी। ए बेवफा न थव, बावफा थव। जिते सब छॾे वेंदा उते क़ुरान अची कबर में भी नींहुं निभाई। यार अहिड़ो रखजे जेको तोड़ निभाए, अहिड़ो यार न हुजे जेको मोड़ में बीहे।
अब तव्हांखे कहिड़ो यार खपे जेको तोड़े निभाए आदत बि ये दुनिया जा दोस्त मिट सब मोड़ जा यार मरण खां पोइ एतरी जरूर मेहरबानी कंदा जो तड़ो भी कराईंदा खफन भी पाराईंदा जनाज़ो भी पढ़ंदा खटोले के कुल्लो ॾेई कब्रिस्तान ते भी हलंदा पर दफन करे पोइते मोटंदा पर गॾु न सुम्हंदा गॾु सुम्हण वारी हस्ती आहे त क़ुरान आहे नबी से फरमाए कुरान जो आशिक ऐं परवानो पतंग मरी कब्र में थो पुजे हे नूरानी शक्ल वठी इंसान जी सूरत वठी कब्र में थो अचे हे ॾिसी हैरान तो थे त केर हे चाचो भी नाहे सौट मासात भी नाहे आहे केर कुरान चवेस तो नथो सुञाणे केसे जिंदगी में तोखे ॾिठो नाहे जो तो दुनिया में कपड़न में बंद ॾिठई वर्कन जी सूरत में ॾिठई कुरान चवेस तो छो नथो सुञाणे जे तो मुंहिंजा यार नथो सुञाणे मेहरबानी करे पंहिंजो तारफ़ कराए कि दुनिया में मुझो नालो ॿुधंदे हैं कचारी फटी करे छॾींदे हैं दोस्त फटी करे छॾींदे हैं महफ़िलूं छॾे करे भी माॾे हलियो ईंदे हैं बुखियो उञो भी माॾे हलियो ईंदे हैं मां उहो तुंहिंजो यार से नथो सुञाणियां मेहरबानी करे पंहिंजो तारफ़ त कराए हदीस पाक में अचे तो मुझे मिठड़े नबी मुझे सोने नबी मुझे दिलबर नबी फरमायो रब जो कुरान साॻी वर्कन वारी सूरत में थो अचे ॾिसी करे चवे थो इन्नहू लक़ुरआनुन करीम सोना सुना तो थमाई तो अल्लाह जो कुरान करीम पर बुधाए त केतरी जिंदगी मूंसां कब्र में गॾु गुज़ारींदे कुरान चवेस तो मुंहिंजा यार मर्दे घड़ीअ ते तो मुंहिंजी पचर न छॾी ही मुंहिंजो बि वाइदो आहे तेसी ते जुदा न थींदुमि क़यामत क़ाइम थींदी जन्नत जो दर टपाए पोइ मोकिलाईंदो साईं सब बिहजी आ पर कुरान कब्र में भी हलियो ये सब बेवफा थी मिट माइट अपो पंहिंजे पुट जे लाइ रोए रड़ियूं करे यार मूंखे ॾाढो प्यारो हो पर को नौजवान कब्र जे मथो धिको ॾेई चवेस रोए छो तो पंहिंजे पुट सां गॾु सुम्ह जो तो बाहि लॻई मूंखे जीअरो पूरींदे छा मां ज़िंदा आहीं ऐं हा मरण वारे सां गॾु पीउ पुट सां नथो सुम्हे पर पुट अबे सां सुम्हण जे लाइ तयार न आहे मालूम छो त अकेलो वञणो आहे आयो भी अकेलो है पर कब्र में भी अकेलो रहणो जैसी ते क़यामत अचे अकेलो रहणो आहे पोइ 100 साल रहाए उन रब जी मर्ज़ी 1000 साल रहाए उन रब जी मर्ज़ी लखे साल रहाए उन रब जी मर्ज़ी जैसी ते क़यामत अचे कब्र में अकेलो रहणो आहे उन कब्र जे लाइ भी कुछ सामान तैयार कर चेथो अच्छे अच्छों को न छोड़ा मौत ने खेल कितनों के बिगाड़े मौत ने सोने वाले रब का सजदा करके सो कहीं ऐसा न हो कि सुबह को उठो या न उठो का खबर कान थी रात जो समय सुबह जो तोखे कब्रस्तान हली पुजाइन खुदा जो सजदो करे पो निंड रात जो समय नमाज पढ़ सुबह जो थे त रात जो इरादो रख तो सुबह जो नमाज पढ़ंदो असांजे मुसलमान नमाज़ूं चट कयूं वेठा आहिनि ओ मदीने जे मीर जा उम्मती अल्लाह जो नालो ॾेई अर्ज़ कयाई थो त नमाज सां मुहब्बत कर नमाज खां सिवा चाढ़ो न आहे छो त मेराज वारी रात मिठे मुहम्मद करीम के मिठड़े रब अर्शन ते घुराए तोहफे में नमाज ॾिनी करबला जे मैदान में भी सोने हुसैन नमाज न छॾी अरे छॾे तॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई घोट छा थो चए चेतो करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं छेड़ो यजीदन सामो जुबी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं पसी ताव तरार जो चेतो ए करबला की खाक इस एहसान को न भूल तड़पी हैं तुझ पे लाशें जिगर गोशे बतूल यति अली अकबर पे तड़पे कासिम वडे भाजी निशानी पे तड़पे मुसलमानों उते भी मुर्शिद हुसैन के जो नमाज याद करबला जे मैदान में 72 कुसजी विया आहिनि सोने हुसैन के नमाज याद आ मालूम थो तो खुदा जो खौफ हो असा के परवाह ही ना है अकेलो हुसैन करबला में 72 कुसजी विया आहिनि शेरन जा पुत्र भी शेर हूंदा आहिनि चवनि सुभान अल्लाह पाक हुसैन जे सीने ते चढ़ी बेईमान शिमिर खंजर पियो हलाए त सोने हुसैन लत ॾे हयसि परे वञी किरियो परे खां बांह ॿधी चवेसि तो हुसैन माफ़ी घुरे त माफ़ी ॾियाई सोने हुसैन फरमाए शिमरा तूं मूंखे नथो सुञाणे मां केरु आहियां
मुझो अबो अली थई, नानो मुहम्मद अरबिया, अम्मा फातिमा है जे बुज़दिली जो खीर न पियारियो आहे। असां सैयद लड़ंदे लड़ंदे शहीद थी वेंदा, हार न मञींदा हूं जे छो परे कयो थी। ये माफ़ी घुरे त माफ़ी ॾियां। फरमाए शिमराना माफ़ी न खपे, असां सैयद नाने मुहम्मद जे दीन ते कुसण लाइ तैयार आहियूं। छो परे क्यों थी? हिन टाइम ते मुझो नानो मुहम्मद जुमे जो खुतबो पढ़ंदो, परे थी त नमाज पढ़ंदो। इते कंहिं शायर हीअं जो ॼणो हुसैन हीअं पियो चवे, ऐं शिमिर की नथो तोखां घुरां मानी ऐं पाणी, फ़क़त सजदो हिकिड़ो ख़ुदा जे वास्ते। असांखे परवाह ई नाहे निमाज़ जी। जे करबला जे मैदान में खून जूं नदियूं थी वहन, पर भी हुसैन के निमाज याद आ। इन खां पुछा कर त मां हैदरी मां हुसैनी निमाज मुंडो न पढ़ंदो, पर मुझे हुसैन करबला में असांखे सबक ॾिनो त कटजी वञो, मरी वञो, पर निमाज न छॾिजो। सिमर के चई परे थी, मां निमाज पढ़ंदुमि। मत मैदान क़यामत में रब नाने जे साम्हूं पुछे त हुसैन सुख में निमाज पढ़ी, मां दुख में विसरी वियो हुअमि छा? जे हुसैन निमाज पढ़ंदे पानी न ॾींदो मां बग़ैर वुज़ू जे निमाज कीअं पढ़ंदे? अल्लाह दीन दुखन सां आयो आहे, पर असांखे क़दुरु न आहे। बेक़दरो हिन दीन जो क़ुरान जो क़दुरु कयो, मुफ़्त में न आयो आहे। हे खून जूं नदियूं वहाई असां वटि पहुतो। शिमिर चवेसि तो पानी न ॾींदो मां बग़ैर वुज़ू जे कीअं निमाज पढ़ंदे? हुसैन फरमाए तो शिमरा तूं मूंखे नथो सुञाणे, मुंहिंजे सीने में क़ुरान ठही। अल्लाह तो फरमाए फतयम्ममू सईदन तय्यबा, जाते पानी न मिलेव पाक मिट्टी सां तयम्मुम करे निमाज पढ़ण तव्हां जो कम, तव्हां जी निमाज़न खे क़बूल करे जन्नत ॾियण मां अल्लाह जो कम। मां तव्हां खां पुछा तो क्या सोने हुसैन करबला में निमाज पढ़ी छॾी? नथा ॻाल्हायो, पढ़ी? वाह हुसैन तुंहिंजी अज़मत के सलाम आ, चओ न सुभान अल्लाह। करबला जे मैदान में मिट्टी सां तयम्मुम करे मैदान करबला ते निकरी आयो, हकल ॾेई चवे थो, ओ मां हुसैन सां मुहब्बत करण वारो, मुझे नाने मुहम्मद अरबी ते कलमे पढ़ण वारो, मुझे अबे अली सां मुहब्बत करण वारो, मां वांगुरु कटजी वञो, मरी वञो, पर निमाज न छॾिजो। मां मञा थो कादिरपुर वारो तहां सां निमाज पढ़ी मस्जिद जे छत जे हेठों एसन जी थजन शावन हेठों, पर मुझे मुर्शिद हुसैन करबला में तत्तल वारीअ ते जो निमाज पढ़ी आ। तॾहिं शायर चए थो, न मस्जिद में न मंदिर में न बैतुल्लाह के दीवारों में नमाज अश्क अदा होती है तलवारों के साए में। कहतो ए करबला की खाक इस एहसान को न भूल, तड़पी है तुझ पे लाशें जिगर गोशे बतूल। मासूम तड़पिन था, पर हुसैन निमाज न छॾी आहे। चओ न सुभान अल्लाह। तो असांजो हुसैन खटे वियो आहे, अब खटे वियो आहे, हाराए वियो आहे। पोइ हिननि असांजे चरियनि साधन भाइरनि खे केरु सम्झाईंदो, जेको सीनो बि पंहिंजो मथो बि पंहिंजो कुटे था चवनि है हुसैन। कादरपुर वारो है तो उन्हीअ जे लाइ कबी आहे, जेको हाराए वञे असांजो हुसैन। चो हाराए न वियो आहे, खटे वियो आहे। छा नज़रियो आहे तव्हांजो? हाराए वियो आहे, खटे वियो आहे। तव्हांजे इलाइक़े में जेको खटे वेंदो आहे, पोइ तव्हां उन लाइ हय हय कंदा हो कि न वाह वाह कंदा हो? नथा ॻाल्हायो, छा कंदा हो? वाह वाह न। तो असांजो हुसैन खटे वियो आहे, चओ वाह हुसैन, चओ वाह हुसैन। पोइ मां बि छो न चवां वाह वाह इमामा सैयदा हुसैना, जियारो तुरत ॾई नाने जो दीना। तो कुर्बान बचड़ा कया तो सरवर, कुर्बान बचड़ा कया तो सरवर, सैयद शहजादा असगर अकबर, सैयद शहजादा असगर अकबर। घोरिया दीन ता तो अल्लाह अकबर, घोरिया दीन ता तो अहल बैत ऐ घर, घोरिया दीन ता तो अहल बैत ऐ घर। किसो करबला जो आहे मुबीना, वाह वाह इमामा सैयद हुसैना, जियारो
तो रत ॾई नाने जो दीना। चैथो अमड़ खातून जन्नत मिठी ॾिनी लोली यासीन ताहा वज़ुहा जी बोली। चओ न सुभान अल्लाह। अमड़ खातून जन्नत मिठी ॾिनी लोली यासीन ताहा वज़ुहा जी बोली। मल्हाई तुझी जल अमड़ जी तू झोली, मल्हाई तुझी जल अमड़ जी तू झोली। कामयाब थी वे दिलारा दारैना, वाह वाह इमाम सैयद हुसैन जियारो तो रत ॾई नाने जो दीना। शायर चवे तो खंजर जे हेठां असा के को लठ झले बारों बीए मस्जिद में घिरंदे ते विढ़ंदा मजाला जो घरे चे मुला छिता थिया नथा ये तो खंजर जे हेठां निमाज़ पढ़ी वे नसीहत नाने जी उम्मत खे ॾई वे। नसीहत नाने जी उम्मत खे ॾई वे। बातिल जी हरगिज़ न पईत मनी वे। हबीबा ॾिनो तो सबको सालीना, वाह वाह इमाम सैयद हुसैन जियारो तो रत ॾई नाने जो दीना। चाहे तो सजदे तो सबने किए लेकिन हुसैन का नया अंदाज है। सजदे तो सबने किए लेकिन हुसैन का नया अंदाज है। इसकी हिम्मत पर इसकी जुर्रत पर अलीउल मुर्तजा मोहम्मद मुस्तफ़ा को नाज है। ये तो अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो, सरे सजदा गले खंजर इबादत हो तो ऐसी हो। अज हुसैनी हर को सदाईंदो पर हुसैन जे दग ते तो को हले। मां दुआ करण आयो हां अल्लाह पक्को हुसैनी करे। आमीन त चओ। कादरपुर घोटकी वारन के मिठे मोहम्मद जो दीवानो करे, हुसैन जो परवानो करे। जो सब पाक हुसैन जा दीवाना जो मुर्शिद अली जा भी परवाना हूं। चओ न सुभान अल्लाह। मिठड़े मोहम्मद अरबी जा दीवानो आमिना जे लाल ते कलमे पढ़ण वारो अजो को जलसो पुत्र जी खुशी में थियो आ। मां तवा का पूछा तो क्या त पुत्र ऐं न्याणियूं केर ॾींदो आ? नथा ॻाल्हायो केर ॾींदो आ? मां हैदराबाद में जलसो हो, दोस्त मूंखे वठी वियो पंहिंजे बंगले में। बंगलो तमाम वॾो। मूंखे चयईं दुआ घुरो मत वञा। कहिड़ी दुआ घुरियईं? हेॾो वॾो बंगलो थई। पिराडो बीठी आ, लैंड क्रूजर बीठी आ, चार चार नौकर दरवाजे ते बीठा हिन। अञा भी छाजे ला दुआ घुराई? अञा भी रब वधावई। जैसे दुआ घुरो तो सब कुछ रब ॾिनो आ। रब औलाद ॾे। अखिन मां ॻोढ़ा वही आया। कादरपुर घोटकी वारा मुझे अखिन मां पानी वही आयो। खुदा जो कसम मां तुमजे औलाद पैसन सा मिले आ त मां जड़ो गरीब मिस्कीन पुट त परे पर धीउ भी खरीद न करे सके हा। करोड़न में मिलन हा पर वाह रब तुझे नाले ता सदके वञा। गरीबन के 10 पुत्र पर अमीरन के पुत्र न न्याणी जो वर्जी वारो आ। जंहिंखे ॾे जंहिंखे न ॾे तो ॾियण वारो अल्लाह। केर ॾींदो आ? तॾहिं फरमाई यहबु लिमन यशाउ नासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकुरा औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानन व इनासा व यजअलु मन यशाउ अकीमा इन्नहु अलीमुन कदीर। रब साईं फरमाए तो जंहिंखे वणे त धिया ई धिया ॾियां, जंहिंखे वणे त पुट ई पुट ॾियां, जंहिंखे वणे त गॾे सॾे जोड़ा ॾियां, जंहिंखे वणे संड जा ताला हणी छॾियां। पूरी दुनिया जा पीर फकीर रुले बुजुर्ग रुले मां न ॾियां त कंहिंखे ई ताक़त नाहे। अदा केर ॾींदो आहे? अल्लाह। असांजो अक़ीदो आहे पुट न्याणियूं ॾियण वारो अल्लाह। वाह कारीगर तुंहिंजी कारीगरी खे सलाम। अहिड़ो कारीगर त मूंखे ॾेखारियो जो राति जे टाइम ते बल्ब बतियूं बंदि करे अंधारे में का शइ ॾियूंसि ठाहे ॾे। आहे पन्नो हथ में ॾियूंसि कागज़ ते कुझु लिखी ॾेखारे। वाह कारीगर तुंहिंजी कारीगरी के सलाम। फरमाई हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम। सुभान अल्लाह ढरिया। हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशाउ।
अल्लाह तो फरमाए पूरी दुनिया निंड हुई तुझी अम्मा जे रहम में कारीगरी मां पे हलाई अखियों तुझो मां पे ठायूं कन तुझा मां पे ठाया चप तुझा मां ठायम सोणो सोणो करे तोखे ठाइण वारो मां हम कड़ी कड़ी शीशे जगियो भी दिसंदो त कर मालिक मुझो अखियों किए बिहारियूं नक किए ठायई चप किए ठायई वार ब तुझे नाले ता सदके वणा कड़ी फरमे फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन रब से फरमाए तो सोणो सोणो करे तोखे ठाइण वारो मां अल्लाह आवाजे अखियों जाते ठहन पियो उते फिट कई पर जे ए अखियों पोयो रखे हा तो मर्जी वारो हो कन ठहन पिया जते उते फिट कई न कुछ ते ठहे पियो उते फिट कई पर जे करे यो नक पोयो हुजे आ मानू डडी वजना कादर परवारा चवना बा फिलाणे जे घर में जिन्न जायो आ ओ कारीगर तुझी कारीगरी के सलाम चौन सुभान अल्लाह रब जा तो असां ते वडा एहसान हिन मां दिली दुआ करण आयो हां अल्लाह मदीने जे मीर जे उम्मतन के समझ अता फरमाए जो एक रब जी सुजान करें जो पूरी दुनिया जो खालिक है मालिक आ मानू भुलाईंदा जे वहा भी न मनींदा मां खुदा जो कसम खणी बैत रब्बी में चवा तो असां वलियन जा भी नौकर हूं चओ न सुभान अल्लाह जो वली सब अल्लाह जा प्यारा हिन मां केड़े वली जी तारीफ करे केड़े वली जी तारीफ बयान क्या खुदा जो कसम वली जे सीने में कुरान हुंदो थी जुबान ते मिठे मोहम्मद मीर जो फरमान हुंदो आ असां वलियन जा नौकर तरे शाह साहब छा तो चवे शाह साहब चवे तो तू खालिक तू मालिक तोखे चारो नाहे चवण जो वसंदड़ो शहर वीरान करी अल्लाह अकबर वसंदड़ो शहर वीरान करी जे वसाई तवाहणो के तो किनके पाली पालिकन में किनका पिहाई पाहणो किनके दामन दे दमड़ी जी किनके माया दे डूमणो के तो किनके बेकन बख्शे बकरी जी किनके धणी दिए तू धणो के तो तेला हूं ताहण थाड कन लिंग लतीफ जा वली ड्रिजन गौस ड्रिजन अब्दाल ड्रिजन ओ कादर परवारा उन खालिक को ड्रिजो उन रब करीम के देण भी इंदो आ त खसण भी इंदो आ कच्चा घुराए पक्का घुराए जो मर्जी वारो आ सब उन जी मेहरबानी आ उन करीम रब जे दर ते अचो अचो साईं जे दर ते जो पूरी दुनिया जो खालिक आ तने शाह साहब तौहीद बयान कदे चवे तो शाखो वनी तू छो थियो आ बेली बेन जो वठ कंजक करीम जी जग जो वाली जो हाने सुखियो हुंदो सो जो इश्क अल्लाह रब सा इश्क कयो हे दुनिया तमाम मुख्तसर जिंदगी है असा मुख्तसर जिंदगी में छिता थी पिया वो हराम हलाल जी जान ही नथो रखे वरी पूछे तो सही भला दुआ कबूल छो नथी सही मौलवी साहब दुआ कबूल नथी थे नबी से फरमाए एक हराम जे लुक में खाइण सा 40 ॾींहनि ताईं न दुआ कबूल न इबादत असां वटि यतीम जो माल भी अंदर व्याज जो भी अंदर चोरी भी अंदर जोरी भी अंदर मत पराइन मिल्कन ते कब्जा करे पो क़यामत में टंगियो पियो होंदे अल्लाह जी कोरट में हे मिल्कत तो सा गन हलंदी मिल्कत मरण खां पोइ ते धूड़ पई पाईंदी जिन मिल्कत जे करे भा भा के तो मारे पर क़यामत जो दिहाड़ो थींदो अल्लाह जी कोरट में टंगियो पियो होंदो याद रखो मुसलमानो गरीबन जा हक न खाए जो यतीमन जा हक न खाए जो नबी से फरमाए त मेराज वारी रात में एकड़ा मानू दिठा जिनके मलाइक बाह जा टांडा पिया खाराइन संजन फरमाए मैं पूछा कि जिब्रील है केर हन जिब्रील जो अल्लाह जा रसूल है उहे मानू जेके दुनिया में यतीमन जो माल खाईंदा हा ये गिज वांगुर ताड़ियों बैठो हुंदो तो भा मरे तो बचड़न जी उनन जी मिल्कियत फरमाया ओ अंधा केतरा दी खाईंदे हिका हुकूकुल्लाह बे हुकूकुल इबाद अल्लाह से पंहिंजा हक बख्शे तो मर्जी वारो आ पर जे बानन जा हक खादई जसी थे उहो न बख्शे तो रब भी न बख्शी नमाज रोजे में कमजोरी थी वही जे माफ करे तो मर्जी वारो और जे पराए को बन्नी जो पन्नो फमाए क़यामत में टंगियो पियो होंदे
मुझे नबी फरमाए क़यामत जो ॾिहाड़ो बन्नी जे बन्ने ते बन्नो कब्ज़ो कई अल्लाह ताला ये 7 ज़मीन जो वज़न खणाए करे मथे ते रखराईंदो खण जे दुनिया ते छतो थियो दुनिया ते छतो थी भा भा के तो मारे पुत्र पी के ता मारन काफ़ी वाक़या ॾिठा आहिनि मां दुआ करण आयो अल्लाह अहिड़ी गंदी दुनिया खां बचाए सियाणा चवंदा आहिनि अहिड़े सोन के बंद जे जेके कन छने अहिड़ी दुनिया के बाहि ॾिजे जेका असांजी क़बर के बाहि जो तनूर बणाए परायो हक़ न खाऊं अल्लाह जो कसम है जहान चढ़नो आ औलाद लाए पुटन लाए गड करे सुन हराम हलाल जी मिल्कत पो क़बर में घेरण खां पो क़बर में पायूं पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवज्जो को मुसलमानों हुजूर साईं जी जिंदगी जा आखिरी लम्हा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन सहाबन जे कुलन जी टेक ते पैर गिसकाईंदे मस्जिद नबवी में आया पान मिंबर ते बी रहा साहबा हैरान थी विया त नबी से अले केड़ो दर्स दीदा साईं फरमायो साहबियो मां मुहम्मद करीम अज दुनिया के छडण वारो हां जंजो हिसाब दुनिया जो मां मुहम्मद ने रेलो जे दुनिया जो बदलो दुनिया में वठे क़यामत में मां मुहम्मद दई न सकंदो असा वट तो सब कुछ हड़प आ न घेर कबर में तो पो खबर पवे अल्लाह जो नालो थी पराया हक खाई न मर जाए हयाती में दई छन जाए का खबर कोन थी ओ जो तो मौत अची वेंदी कबर में हलियो वेंदे ॾाढो ॾुखियो थींदे तने मौलाना अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह छा थो चए तो नेठ त हिक ॾींहुं मरणो आ ही धड़ धूड़ में धरणो आ दुनिया दौलत साणु न हलंदई अल्लाह अकबर दुनिया दौलत साणु न हलंदई मासी नानी रोवंदई रड़ंदई उते हकीकत बी का खुलंदई गाराणे में गरणो आ नेठ त हिक ॾींहुं मरणो आ 100 साल रहे भी आखिर मरंदो मौत बरहक पर पराया हक खाई न मरियो बच्चन जे लाइ त गॾु करे में पर ये पोयों कुल भी न पढ़ंदई जिन जे लाइ मोह ये पोयों याद भी न कंदई कबर में मोचड़ा पियो क़यामत ताईं खाईंदे पाक नबी इमामुल अंबिया सहाबा के फरमायो आहे कंजो दुनिया में माडे को हिसाब रहल वठे को बदलो रहला भी हिते वठे नबियन जो नबी जंहिंजे सदके जहान जुड़ियो अचे तो हिकिड़ी कुंड में हिकिड़ो सहाबी वेठो हो उकाशा नाले उथी बीठो अर्ज करे तो सोना जे तव्हां ऐलान कयो आहे त मुंहिंजो हिसाब तव्हां ॾे रहियला मूंखे ॾियो नबी साईं फरमाए हेॾे सुरिया सहाबा उनखे कावड़ में तकनि था तूं केरु थींदो आहे जो नबी को हिसाब वठे फरमाए पुट तुझो वास्तो ना है हिसाब वठण वारो ही ॾियण वारो मां मुहम्मद आहियां इनजे करे दुनिया जो हिसाब दुनिया में ॾेई वञा छो त उते मां मुहम्मद भी हिसाब ॾेई न सघंदुमि नबियन जो नबी थो इहो चवे तूं भुट्टा साहब को एॾो ॾाढो मुड़ुस नाहे पराया हक खाई मरे याद रखो कादरपुर जा मुसलमानो मां खुदा जो नालो ॾेई अर्ज करण आयो आहियां जे पराया हक खाधा थी त हयाती में उन्हनि खां माफ़ी भी वठ उन्हनि खे हिसाब किताब भी ॾेई ॾाढो पुछड़ो ते ॾुखियो थींदे मुंहिंजो मौज़ू खुदा जो कसम कंहिंखे टारगेट न आहे पर सम्झाइण आयो आहियां ॿेली अल्लाह जो नालो थी मत ज़िंदगी जो आखिरी रात न हुजे मत सुबुह कबर में न पियो हुजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए पुट केड़ो हिसाब रहल थी वठ मां ॾियण लाइ तैयार उन साहबी छा चयो साहबी चयो अल्लाह जा रसूल एक जंग जे मैदान ते तव्हां सिफूं सिधियूं करायो पिया मुंहिंजी पुठी ते तव्हां लकुड़ हयो मां भी हणंदुमि नबी साईं फरमाए फिरिया साहबा चवनि था उकाशा चरियो त नाहे अॼु हुजूर जी पुठी लकुड़ खाइण जड़ी नाहे मुंहिंजो सोहणो नबी दिलबर नबी दुनिया खे अलविदा करण वारो आहे अबू बकर साईं रोए थो चए थो ओ काशा 100 लठियूं मुंहिंजी पुठी ते हण सोहणो अबू बकर उमर रोए थो सोहणो अली थो फरमाए मुंहिंजी पुठी ते जेतिरा लकुड़ वरणी हण पर मिठे मुहम्मद जी पुठी ते लकुड़ न अचे उन छा चयो उन चयो साईं लकुड़ भी उहो जे इंसाफ करण था चाहियो जेको तव्हां हयो हो उहो लकुड़ हुजे अल्लाह मुझे साईं फरमाए पुत्र हसन हुसैन जी नाना
फरमाए पुट जल्दी वञो पंहिंजी अम्मा फातिमा खे वञी चओ त जेको नाने मुहम्मद करीम जो लकुड़ तो वटि रखियल आहे उहो लकुड़ ॾे अॼु नानो मुहम्मद दुनिया खे छॾण खां खणण खां अॻु में धरती ते इंसाफ़ करे नानो मुहम्मद पंहिंजी पुठी ते लकुड़ खाई पोइ वेंदो। अम्मा फातिमा जे अखियुनि मां ॻोड़ा था वहनि। फरमाए थी पुट हसन हुसैन मां पंहिंजी थञ न बख़्शींदीमांव, जान ॾियणी पवे वॾई छॾिजो पर मुंहिंजे अब्बे जी पुठी ते लकुड़ न अचण ॾिजो। पंहिंजे बाबे अलीअ खे बि वञी चओ त अम्मा जो सवाल आहे। अम्मा थी चवे अली ज़िंदगी में पहिरियों मुंहिंजो सवाल बि आख़िरी बि इहो सवाल थी पंहिंजी जान ॾियणी पवई बच्चा ॾियणा पवनि ॾेई छॾिजांइ मुंहिंजे क़ुर्बान वञा अब्बे जी पुठी ते लकुड़ न अचे। सभु साहबा रोइनि था इएं न कर यार उकाशा असांखे हण। हसन हुसैन चवनि था नाने खे न हण असांखे हण। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाए पुट तू सुरी आहे केर थींदा आहिनि अच लकुड़ हण। अल्लाहु अकबर शान मंज़र हूंदो। अल्लाह बेनियाज़ ॾिसे थो रब खे पूरो पतो आहे छो त दिलनि जा राज़ रब ॼाणींदो आहे। साहबी पोयों फिरी आयो लकुड़ हथ में झलियो अथई। पाक नबी ता फरमाइन ओ पुट एडी देर छो कई थी जल्दी हण ना। चवे तो किबला जड़े तवा मुखे लकुड़ हयो हो अगर इंसाफ ता करण चाहो उन वक्त मुजी पुठी ते चोलो न हो तवा भी पंजो पहरान मुबारक लायो चोलो मुबारक लायो पो मां लकुड़ हणंदुम। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो चाचा अब्बास ओ बिलाल अज मुजी जान में हुआ ताकत ना है यार अचो आस्ते आस्ते करे मुजो चोलो मुबारक लायो ता तवा जो मिठो मोहम्मद दुनिया के छडण खो अग में दुनिया के दुनिया जो बदलो हिसाब दई करे पो अगना वदे है नबियन जो नबी आमिना जो लाला चौन सुभान असा के सबक दई वियो त पराया हक खाई न वंजो कब्र में कब्र डाडी दुखी है। खुदा जो कसम जे कब्र में नांग जे कब्र में विछू जे कब्र जी भिकूड़ भी सख्त। नबी से फरमाइन ता बेदीन ना फरमान जड़े कब्र में वने तो कब्र उन जला अजाब बणगी थी वने। कब्र चवेस थी ओ निभागा तो जमे ही नहा त भलो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पहरान मुबारक मथे थियो वो साहबी छातो करे लकुड़ हथ मो छटे करे पाक नबी जे बिन कुल्हन जे विच में मोहरे नबूवत हुई यते लिखल हो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुजूर संजी मोहरे नबूवत के चुम्मी दई जवे तो ओ मोजा सोना तवा त धरती ते इंसाफ कयो आ ओ मोजा सोना मुहम्मद अरबी मा इन डी में वज गोली दो पे वता वो कदी मौको मिलंदो जो मिठे मुहम्मद जी मोहरे नबूवत जी ज़ियारत भी थींदी त चुम्मी भी नसीब थी। मदीने जा मीर जा साहबी हा मिठे मुहम्मद जा परवाना हा। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा के सबक दई वियो त दुनिया में पराओ हक खाई न जाए त डाढो दुखियो थींदे। भरजे निमाजिया हाजिया सखिया केडा भी अमल कई क़यामत जे दिहाड़े हिसाब देणो पवंदो। रब से फरमाई तो बाना दे खबर हिसाब दे फलाने जी बकरी चोरी कई फलाने सा ही हशर कई हिसाब किताब थे। रब के चवनो मौला मूं वट हाने दुनिया कोने पैसो कोने छा ॾियांस। अल्लाह फरमाई तो दुनिया में तू दाढ़ी भी रखी नमाजू भी पढ़ी कुरान की तिलावत भी कई पर अंदर में तो में बेईमानियूं भी हुयूं मानुन सा ठगियूं भी कई फिराड भी कई हे इंसाफ जी कोरट आ हाने तो न के पंहिंजे हिसाब सा तुझो नेकियूं निकरंदियूं नेकियूं हिन खे दे नेकियूं दींदो। हदीस पाक में तो थोड़ा अगना विंदो वरी बियो चमण तो चवंदो मौला मुझो भी हिसाब रहल त छो त आदि आ न पराए हक खाइण। रब से फरमाइंदो बाना नेकियूं देस ये दींदे दींदे नेकिन को खाली थी विंदो। अचे तो मलाइक जहन्नम जा गोघा विझियो उनके जहन्नम दे कायूं था वने एकड़ो रस्ते में तो मिले जे अल्लाह मुझो भी हिसाब रहल त मुखे मिले। अल्लाह से फरमाइंदो ओ मुजा बाना नेकियूं जके सब विरहाए आयो आ नेकियूं अथसी कोन जहन्नम थो वने जे ओ मुजा अल्लाह है इंसाफ जी कोरटा इंसाफ कर छा कयास कुछ नेकियूं ही नथस मुझा रब नेकियूं नथस भली नथस खैरा मुखे नेकियूं न मिलन पर मुझा गुनाह हिन जी गिची में विझ। अचे तो न जा गुनाह हुन जे कंध में पवंदा मुझा अदा 4 ॾींहं जी जिंदगी जे ला छो पाण खे तबाह करे
के तो काफिला के वया हिन दार दुनिया के छड़े केरो आहे जो रहे हितेड़े हमेशा घर वडे का खबर कान पोच तो मौत थियो अगे के त शहादत मिली तो उनके मारियो हलियो वई उनके तरफ दर्जा बुलंद क्यों लोड़ी दे तू मैं दुआ करना आयो अल्लाह पराए हकन खां बचाए कैसा जुल्म ज्यादती खां बचाए तो खे रब ताकत दे डाढ़ न कजा कैसा जुल्म न कजा ज्यादती न कजा ओ डाढ़ो थई कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंजिउल मुल्क मिमन तशाउ व तुइज्जु मन तशाउ व तुजिल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। रब तो चवे बादशाह जो बादशाह मां असा वरी पराई इज्जत ॾिसंदासीं ने पियो सड़ंदो पियो पचंदो हे कलो को दिया कादर पर में सजो हाणे आसूदो कंहिंजो माल मिल्कत ॾिसी सड़ो न ठरी पोजे अल्लाह हुन खे ॾिनो आहे त मन तोखे बि ॾेई छॾे दुनिया दौलत माल मिल्कत को खणी न वींदो अमल साले कर यार अली फरमाए व बशिरिल लजीना आमनु व अमिल सालिहात अल्लाह फरमाए तो खुशखबरी उन्हनि ईमान वारन के इन साले अमल कया शायरा दुआ साले अमल कजन नथा गालायो कजन नमाजूं भी पढ़जन पराए हक को बचजे ऐं नमाजूं भी पढ़े पराया हक भी खाए यो बचंदो जुल्म न कयो कैसा डाढ़ाई न कयो ज्यादती न कयो खुदा बेपरवाह ओ अदा उन करीम रब जे दर ते मोटी आज पक्की तौबा कर तरी फरमाया अय्युहल्लज़ीना आमनु तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा अल्लाह फरमाए तो ईमान वारो पक्की तौबा करे मुझे दर ते मोटी अचो त राजी करे जन्नत ॾियाव अचो तो खुशखबरी ॾिनियूं वञाव सुठो पैकेज ॾसी वञाव नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए तव्हां में खुश नसीब हुआ जेके 15 शाबान जी रात मिली अचण वारी आहे घणा ॾींहं पिया अथसि अॼु 2 तारीख़ थी वई आहे नबी से फरमायो इन्ही रात ते आसमान दुनिया ते रब लही इंदो आ ऐलान कंदो आहे गुनाहगार त गुनाह बख्शिया घुरे त सही न आहे बे औलाद मुखे सडे त औलाद ॾेई छॾियांसि आहे दुनिया में परेशान मां परेशानियूं हल करे छॾियांसि तू सॾ त सही उन खालिक खे पुकार त सही 80 साल उमिरि गुज़री वई कब्र में पेर पिया अञा न सुधरियो कब्र में वञण में अलाए कहिड़ो हाल थींदुसि वाक़ियो अचे तो हज़रत ईसा अलैहिस्सलाम में रस्ते सां वञे पियो हिकिड़े जबल ते नज़र पियसि जबल ॾाढो ख़ूबसूरत हो ॾिसी करे चई ॾाढो ही जबल सुहिणो आहे अल्लाह फरमाए थो ईसा जी अल्लाह इन जबल ॾे निहार तो सिंह जो जबल ॾे तके जबल बद थी वियो उन जबल जे अंदर ॿियो जबल आहे ॾाढो सुहिणो ॾिसी करे चई रब हे त अञा वधीक सुहिणो आहे चओ न सुभान अल्लाह अञा वधीक सुहिणो आहे रब तो फरमाए ईसा अञा जी ॾे तकींदो रहो इन में ॿियो करिश्मो थो ॾेखारियां तॾहिं ख़बर पई त उन जबल चीरजी वियो अंदर में इंसान वेठो आहे जबल हिकिड़ो ॿिए जबल में उन ॿिए जबल जे पेट में इंसान रब जो ज़िक्र थो करे ईसा नबी फरमाए तो ॾिठो मांसि हिकिड़ो पासो ॾाढ़ी जो अछो होसि ॿियो कारो होसि ईसा अलैहिस्सलाम फरमाए तो मां बाने अल्लाह जे बाने खां पुछा कि अल्लाह जा बाना तोखे जबल में केतिरो अरसो थी वियो आहे 400 साल गुज़री विया आहिनि घणा साल 400 साल जे छा खाईंदो आहे छा पीअंदो आहे ही ताज़ो अंगूर जो गोशो खणी ॾेखारे मुंहिंजो रब मूंखे रोज़ अंगूर खाराईंदो आहे माशाअल्लाह कारी अमीर हमज़ा साहब अल्लाह इन जी ज़िंदगी में बरकत अता फरमाए आमीन त चओ न अज़ीज़ दोस्तों मुंहिंजा प्यारा भाइरो ताज़ो अंगूर जो गोशो ॾेखारे मुंहिंजो रब रोज़ानो मूंखे अंगूर खाराईंदो आहे ईसा नबी हिकदमि सॾे में किरी रोअण वेठो रोई चवे थो अल्लाह हिन खां वधीक आबिद ऐं ज़ाहिद मुत्तकी केरु हूंदो ये 400 साल पत्थर में तो रब खे परचायो आहे पर अंगूर जे मेवे ते राज़ी सिर्फ़ अंगूर ते राज़ी कादरपुर वारनि काशे छॾी आहे अब ॻाल्हायो त सही कुकड़ बि खाधऊं मुर्गियूं छेला बाकरा गोश्त पोइ बि चवंदो कुझु ई न खाधो आहे शुकुर न अथसि
शुक्र कंदे रब बधाई दई ना शाकरी कंदे जलील थींदे मां दुआ करण आयो अल्लाह तोखे शुक्र करण वारो करे आमीन त चओ तवज्जो कयो मुसलमानो कलमे वारो पाक नबी जा परवानो मिठे मोहम्मद अरबी जा दीवानो उन आमिना जे लाल ते कलमे पढ़ण वारो जनरेटर ते हले पियो त हले पियो न सुठा पर निकस जनरेटर तार सड़ी वई माशाअल्लाह तार भी सड़ी वई पर मां वारी बैटरी भी हाणे सड़ी वई अल्लाह तां जी जिंदगी में बरकत अता करे आमीन त चओ न पाक नबी जा उम्मतियो सोने नबी जा दीवानो ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम सज्जे में किरी चवण लगो रब हिन खां वधीक आबिद ज़ाहिद मुत्तकी कोई न अल्लाह फरमाए तो ईसा नबी एकड़ो आखिरी नबी मोहम्मद करीम मुंहिंजो अचण वारो आहे जंहिंजे करे कायनात पैदा कई अथमि उन नबीअ जी उम्मत खे हिकिड़ी राति ॾींदमि जेका 15 शाबान जी रात हूंदी चवनि सुभान अल्लाह जेको उन नबीअ जो उम्मत दी रात जो जागी सिर्फ बरकातू पढ़े घणियूं बरकातू पढ़ी भली बिस्तरे ते लेटो पियो हुजे हिन जूं 400 साल जूं जेके हुकड़े पासे 2 रकातनि वारे जी बार ते बीड़ी ते टीवी ते चौड़ी ते पंजूड़ी मार बि लिखराए छॾींदो वो शायर आदवा जी रात जो जागो कनी रात ठका वजायो नथा ॻाल्हायो इनी रात नंढा ॿार त ॿार पर वॾा बि अछनि ॾाड़नि वारा ॿार हेॾो क़ुर तो फरमाए इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान शयातीन क़ुर फरमाए तो फुज़ूल ख़र्च करण वारा शैतान जा भाइर आहिनि फुज़ूल पे वञाईंदो ईअं पैसनि खे ठकाउन में मुबद्दिल में लई अल्लाह पैसो ॾे त असां दीन जो कमु कयूं वरी अहिड़ियुनि रातियुनि ते अहिड़ा जलसा बि करायूं ऐं 15 शाबान ते साईं हज़रत मौलाना अमीर हमज़ा साहब जा चढ़ हमेशा घोटकी में जलसो कराईंदो आहे वेंदा हो न इन रात छो वञो था क़िस्मत वारनि खे रब वरी इहे रातियूं नसीब करे वरी क़ुरान ॿुधण जा मौक़ा नसीब मां दिली दुआ करण आयो हां अल्लाह मदीने वारे संग जे आशिकन के फिक्रे आखिरत नसीब करे आमीन त चओ अज वायदो कयो तो आखिरत जो फिक्र कबो अल्लाह के याद कबो मदीने वारे संग जी गुलामी में जिंदगी गुजारबी तो मां छो न चवां कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं सुभान अल्लाह ढरिया कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज क्या है लोह कलम तेरे हैं अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का गले में डाल लो तौक मोहम्मद की गुलामी का सदाए नबी जो गुलाम वरी हलाए पंजी मर्जी अल्लाह अल्लाह नबी से फरमाया दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर दुनिया मोमिन जे लाइ कैद आ जेल आ काफर जे लाइ जन्नत आ जीअं वणे खाए पिए ऐं मोमिन पंहिंजी मर्ज़ी न हलाईंदो मोमिन अल्लाह जे रसूल जी मर्ज़ी मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी तो इंशाअल्लाह सच्चा मोमिन थी ज़िंदगी गुज़ारींदासीं चओ त सही न इंशाअल्लाह दुनिया में आयो आं त दा चंद ॾींहंनि जे लाइ महिमान आहे तव्हां में को अहिड़ो माण्हू आहे जेको उथी चवे साईं मुंहिंजी गारंटी आहे मां सुबुह ताईं जीअरो सुबुह ताईं बि न थव दुनिया में मामा ही अजाई आ ना तो इंसान वडाई न कर गुरूर न कर तकब्बुर न कर गंदे पानी मां रब तोखे ठाहियो वो पलीत पानी जो कतरो कपड़न ते लगे पियो त आराम न जिस्म ते लगे सॼी रात निंड न अचेस वो रब तो चवे पलीत कतरे मां पैदा थियण वारा कुछ हया ऐं शर्म कर मुझे हुक्म ते जिंदगी गुजार तो इंशाअल्लाह रब जे हुक्म ते जिंदगी गुजार माशाअल्लाह साईं मौलाना अमीर हमजा साहब आया आहिनि माना मालूम छो तो मुंहिंजी ज़मानत मोहम्मद फारूक साहब अल्लाह हिन जी मेहनत खे क़बूल करे आमीन त चओ न ये जलसा वडी मेहनत सां थींदा आहिनि मां बि तमामु परे हुयुमि पर मजबूर जो कयईं मतो इंशाअल्लाह ताला मां मगरिब नमाज तो वटि पढ़ो मां दिली दुआ करण आयो आहियां त हमेशा उलमा सां दीन वारनि सां क़ुरान वारनि सां रब मोहब्बत नसीब करे आमीन त चओ क़ुरान वारनि सां प्यार कर त बेड़ा ही पार थी वञनि दीन वारनि सां प्यार कर त क़ब्र ऐं आख़िरत सोड़ी थी पवे मां दिली दुआ करण आयो हां त रब तव्हांखे मुल्क मदीनो बि ॾेखारे या दुआ क्या के कादरपुर में पिया हुजो
आहे इरादो मां छो न चवां मुल्क मदीनो पारो ॾिसिया जेके वञनि उहे ॾाढा सुभाणे अल्लाह करनि जेके न वञनि उहे भली न करनि मुल्क मदीनो पारो ॾिसिया सारी उम्र पियो सारी दे गुंबद ऐं मीनार ॾिसिया सारी उम्र पियो सारी दे खुदा जो कसम जे मदीनो ॾिठो न आहे ॼायो ई न आहे मदीनो मदीनो आज मदीने में मिठे मोहम्मद जो रोज़ो थी चवनि सुभान अल्लाह पाकिस्तान जो हाजी मदीने में वियो तके तकड़ो मासूम बार मदीने जे घिटन में हडड़ा पियो खाए तके चेस पुत्र मदीने जड़े शहर में हड्डा तो खाए के चाचा गरीबा मिस्कीना यतीमा अब्बो मरी वियो अमड़ कुराड़िया पर उनखे कदी पाड़े मोमानी मिलंदिया कदी न मिलंदिया मां मिस्कीन मानू मरे हड्डा बड़ा चटे खलू चटे मरे जिंदगी गुजारींदो उन पाकिस्तान जे हाजी उन वडेरे चोस पुत्र जे करे मुजी दिल घुरे थी तोखे मां पंहिंजे मुल्क पाकिस्तान वठी वञा उते तोखे वडी खिदमत कंदुम वडे तोखे तुझे ला मेहनत कंदुम तोखे पढ़ाईंदुम दीन पढ़ाईंदुम कुरान पढ़ाईंदुम वडी उनखे वडी गालियूं करे उनखे तैयार भी कई ते तोखे शादी भी कराईंदुम छोकरो तैयार थियो जे पर अग में मां का मोकल भी वठी आ चौ न सुभान अल्लाह अमड़ का मोकल वठी आयो मां चुस पुत्र उहे तू दरपदरा घर त नहीं दो मुजी मोकल थई रस्ते में हलंदे हलंदे जडे हुजूर जे रोजे तो गुजरियो इशारो करे चेस चाचा ही पैगंबर जो रोजो तुझे मुल्क पाकिस्तान में आहे उन बुजुर्ग जे अखिन मां गोड़ा वही आया रोई पियो रोई चे चाचा ओ बचड़ा जे पैगंबर करीम जो रोजो मुझे मुल्क पाकिस्तान में हुजे आ मां पंध करे कशाला करे मदीने छो अचा हा मिठे मोहम्मद करीम जे करे मदीने आयो नरड़े रोई चुस चाचा पर मदीने जा हड्डा भी मंजूर धिक्का भी मंजूर भुख भी मंजूर पर साईं जे रोजे को जुदाई मंजूर ना है ये रोजे वाले साईं फरमाए मा बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्ना जे सोने ही भी जो मंजार कबरी वजबत लहू शफाती जे मिठड़े नबी ही भी जो जिंदगी में एक दफो मां मोहम्मद जे रोजे ते की सलात व सलाम पढ़ी मुझे मथो वाजिबा क़यामत में मां मोहम्मद करीम हथ पकड़े जन्नत में जाए वठी दी दो मास को शायरा दुआ मदीने हलो या न हलो पाकिस्तान जो हाजी मदीने मुनव्वर में आयो हुजूर जे रोजे ते ॾिठई तकींदे 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 बेसाख्ता जुबान मु निकरी वस छा पियो चवे लख शम्स कमर कुर्बान करा तेरे शहर मदीने आली तू सुभान अल्लाह ढरिया लख शम्स कमर कुर्बान करा तेरे शहर मदीने आली तू सब पीर पैगंबर सदके करा सब पीर पैगंबर सदके करा तेरे विखरे शान निराली तू लख शम्स कमर कुर्बान करा तेरे शहर मदीने आली तू मां सॼी दुनिया मदीने तो घोरे छड़िया जो मदीने मुल्क जो पानी भी शान वारो मदीने मुल्क जो जमजम तो शान वारो अजवा खारको तो शान वारो जो मदीने मुल्क जी मिट्टी भी शान वारी अल्लाह ताला ता सबनी के मदीनो दिखारे ये मुझो सफर जो साथी एक सोने नबी जे मुल्क जे सिक में ता के कड़ो नात बुधाइंदो को मां कुर्सी छडींदम बुधाए या थकी पिया हो बुधाए पर वेठा इए न हो जो जी हथ बंद कई वेठा हो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हजरत हसन साहबी नबी सही जी तारीफ पियो करे साईं जन उनके पंजी चादर मुबारक लाहे तोहफे में दी छा तवा चादरू बादरू न दीजोस मड़े कुछ न कुछ खीसड़े में कढी दींदो ता तो हुजूर जी सुन्नत भी अदा थी वनी शायरा दुआ चो इंशाअल्लाह ताला मदीने वारे साईं जी वाखाण बुधंदासीं।